अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन मुहम्मदिन ख़ातमिन नबिय्यीन अम्मा बअद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना अज़्ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून। वक़ाल अल्लाहु तआला वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व आमनू बिमा नुज़्ज़िला अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम कफ़्फ़र अन्हुम सय्यिआतिहिम व अस्लह बालहुम। वक़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला इन्नी ऊतीतुल क़ुरआन व मिस्लहु मअहु। मुअज़्ज़ज़ सामीईन किराम, अज़मत हदीस जे उन्वान ते ॻाल्हाइण जो हुकुम थियो आहे। हीअ इंतिहाई अज़ीम ऐं वसी मौज़ू आहे जंहिंखे कमा हक़ हू मूं जहिड़ो अदना तालिब इल्म बयान नथो करे सघे, पर पोइ बि आऊं तव्हांजे साम्हूं क़ुरान हकीम जूं कुझु आयतूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कुझु फ़रमान हिन मौज़ू जे हवाले सां बयान करण जी कोशिश कंदुसि। अल्लाह ताला सही माना में बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभ खां पहिरीं असांखे इहो इल्मु हुजणु घुरिजे या ख़बर हुजणु घुरिजे त हदीस चइबो छा खे आहे। हदीस कहिड़ी शइ जो नालो आहे। हदीस हर उन क़ौल, फ़ैल, तक़रीर ऐं सिफ़त जो नालो आहे जंहिंजी निस्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं कई वञे। हर उहो क़ौल, हर उहो कम, हर उहा तक़रीर ऐं हर उहा सिफ़त जंहिंजी निस्बत अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं कई वञे उहा हदीस आहे। हदीस जी अज़मत तमामु घणी आहे। क़ुरान हकीम जी जेका अज़मत ऐं अहमियत आहे, एतिरी अहमियत ऐं अज़मत फ़ज़ीलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुबारक हदीसनि जी आहे। सुनन अबी दाऊद की हदीस है। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था अला इन्नी ऊतीतुल किताब व मिस्लहु मअहु। तो खबरदार मूंखे अल्लाह सुब्हानहु व तआला जो कलाम कुरान हकीम ॾिनो वियो आहे ऐं उन जहिड़ी हिकिड़ी ॿी शइ अज़मत अहमियत ऐं फ़ज़ीलत में उन जेतिरी जियां कुरान में तव्हां दलील वठी सघो था, हुज्जत पकड़े सघो था, अहिड़े ई हिसाब सां तव्हां उन शइ मां बि दलील वठी सघो था, हुज्जत वठी सघो था। उहा शइ मुंहिंजी सुन्नत, मुंहिंजी हदीस आहे। मालूम थियो त जेका अज़मत ऐं अहमियत अल्लाह जे कलाम जी आहे, उहा ई अहमियत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान जी आहे। क़ुरान हकीम जीअं हक़ आहे, जंहिंजे हक़ ऐं सच हुजण में को शक कोन्हे, ला रैब फी, को शक कोन्हे क़ुरान हकीम जे हक़ हुजण में। अहिड़ी तरह अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं बि हक़ आहिनि, जेके हदीसूं मुहम्मद रसूलुल्लाह खां सही सनद सां साबित आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो सूरह मोहम्मद आयत नंबर 2 जे अंदर वल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति व आमनू बिमा नुज़्ज़िला अला मुहम्मदिन व हुवल हक़्क़ु मिन रब्बिहिम कफ़्फ़र अन्हुम सय्यिआतिहिम व अस्लह बालहुम। उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं नेक अमल कयाऊं ऐं उन शइ जे मथां बि ईमान आंदऊं जेका शइ मुहम्मद रसूलुल्लाह ते अल्लाह ताला नाज़िल कई ऐं उहा शइ हक़ आहे। इते हक़ मां मुराद क़ुरान हकीम आहे। हदीस के हक़ कहिड़ी जगह ते चयो वियो आहे, इन जी दलील कहिड़ी आहे?
इन जी दलील सुनन अबी दाऊद की हदीस है, हदीस नंबर 4604। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बि फरमान ॿुधंदा हुआ, जेका बि हदीस ॿुधंदा हुआ, पाण वटि लिखी वठंदा हुआ, नोट करे छॾींदा हुआ। कुछ माण्हू चवण लगा तव्हां रसूलुल्लाह जूं सभु हदीसूं लिखो था, हालांकि अल्लाह जा रसूल कॾहिं खुशी में हूंदा आहिनि, कॾहिं कावड़ में हूंदा आहिनि, कॾहिं कुछ अहिड़ा लफ़्ज़ निकिरी वेंदा आहिनि जेके अल्लाह जा रसूल चवण कोन चाहींदा आहिनि। तव्हां हर हदीस न लिखंदा कयो। सैयदना अब्दुल्लाह बिन अमर बिन आस रज़ी अल्लाहु अन्हु अल्लाह जे पैगंबर वटि अचनि था, इहा ॻाल्हि गुफ़्तगू कनि था, ॿुधाइनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबी जी इहा ॻाल्हि ॿुधण जो जवाबु ॾिनऊं, उक्तुब या अब्दुल्लाह मा यख़रुजु मिन्हु इल्ला हक़। ऐं अब्दुल्लाह मुंहिंजी हर हदीस लिखंदो कर, छो जो कैफ़ियत कहिड़ी बि हुजे, ऐं कावड़ में हुजां या ख़ुशी में हुजां, पर मुंहिंजे ज़बान मां जेको जेको लफ़्ज़ निकिरंदो आहे उहो हक़ आहे, हक़ खां अलावा कुझु बि कोन्हे। मालूम थियो मुहम्मद रसूलुल्लाह जो हर फरमान, हर हदीस हक़ आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस अल्लाह जे कलाम कुरान हकीम जी तफसीर आहे, वज़ाहत आहे। अल्लाह ताला फरमाए तो सूरह नहल आयत नंबर 44 में वअंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नासि मा नुज़िला इलैहिम। ऐ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां ज़िक्र कुरान हकीम नाज़िल फरमायो आहे। हाणे तव्हां जी ज़िम्मेदारी आहे त तव्हां इन जी वज़ाहत ऐं तफसीर करे माण्हुनि खे ॿुधायो। ऐं उहा तफसीर अल्लाह जे रसूल जी हदीस आहे। हदीस के छॾे करे तव्हां कुरान करीम जो हिकु मसलो बि नथा सम्झी सघो। कुरान करीम नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾिनो, नमाज़ जो तरीक़ो किथे बि कोन्हे। कुरान करीम जेको जो ज़कात अदा करण जो हुकुम ॾिनो, ज़कात केतिरे माल ते अदा कबी, निसाब केतिरो हुजे तॾहिं ज़कात ॾिबी, केतिरनि जेको सो महीननि या सालनि खां पोइ ज़कात ॾिजे। कुरान हकीम में इन जो ज़िक्र कोन्हे। हा, इन शइ जो जेकॾहिं तव्हांखे ज़िक्र मिलंदो, वज़ाहत ऐं तफ़सीर मिलंदी, त उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि में मिलंदी। अल्लाह सुब्हानहु व तआला जीअं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे कुरान हकीम जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे, अहिड़े ई हिसाब सां मुहम्मद रसूलुल्लाह जे हदीसनि जी हिफ़ाज़त जो बि ज़िम्मो अल्लाह ताला खयो आहे। फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून। असां इहो ज़िक्र कुरान हकीम तव्हांजे मथां नाज़िल फरमायो आहे ऐं इन जी हिफ़ाज़त करण बि असांजी ज़िम्मेदारी आहे। हिकु ॿी जगह ते अल्लाह ताला फरमाए थो क़द अंज़लल्लाहु इलैकुम ज़िक्रा रसूलन यतलू अलैकुम आयातिल्लाहि मुबय्यिनात। त असां तव्हां ॾांहुं ज़िक्र नाज़िल फरमायो आहे। हाणे अॻियां रसूल जो लफ़्ज़ अल्लाह ताला जेको सो ज़िक्र फरमाए करे ज़िक्र लफ़्ज़ मां बदल ठाहियो आहे। ज़िक्र मां मुराद रसूल आहे ऐं इन रसूल जो हर क़ौल फ़इल अमल उहो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जीअं हिफ़ाज़त असांजो ज़िम्मो आहे, जीअं क़ुरान जी हिफ़ाज़त करणु असांजो ज़िम्मो आहे, ईअं हर अल्लाह जे पैगंबर जे फ़इल क़ौल अमल जी असीं हिफ़ाज़त कंदासूं। जेके माण्हू मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसनि खे छॾीनि था, इनकार कनि था, कुरान हकीम खे ई पंहिंजे लाइ काफ़ी ऐं शाफ़ी सम्झनि था, उन्हनि जे लाइ अल्लाह जो इहो ऐलान आहे फलयहज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ूना अन अम्रिही अन तुसीबहुम फ़ितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। अहिड़नि माण्हुनि खे डिॼणु घुरिजे इन शइ खां जेके माण्हू मुहम्मद रसूलुल्लाह जे के अमर ऐं हुकुम जी नाफ़रमानी कनि था, उन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कनि था, त किथां अल्लाह जो जेको सो फितना हिननि जे मथां अची पवनि, हिननि जूं ज़िंदगियूं ख़ुशगवार बदहाली में अची वञनि, या पोइ अल्लाह सुब्हानहु व तआला हिननि जे मथां दर्दनाक अज़ाब खे नाज़िल करे छॾे। रसूलुल्लाह जे कंहिं बि फरमान खे छॾणु अल्लाह जे अज़ाब खे दावत ॾियणु आहे। अल्लाह जेको सो पंहिंजे ज़िंदगी जे लाइ फितरनि खे दावत ॾियणु आहे। इन जे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, रसूलुल्लाह जो हर सही फरमान असांजे लाइ अहिड़ी तरह हुज्जत ऐं दलील आहे जहिड़ी तरह क़ुरान हकीम असांजे लाइ हुज्जत ऐं दलील आहे। अल्लाह ताला असांखे क़ुरान हकीम सां गॾोगॾु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर फरमान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल